अचो अचो डॉक्टर साहब ॾिसो बाबा जे लाइ छा थी वियो डॉक्टर साहब हीअ आहे मुंहिंजो बाबा ॻाल्हाए थो न ॿोलाए थो रॻी बसि हीअं ॿ आङुरियूं करे वेठो आहे तुआरो पी त प्यालो करे वियो हलियो न डॉक्टर ईअं कीअं थो थी सघे हे भला ॿ आङुरियूं हीअं करे वेठो आहे इन जो छा मक़सदु आहे ॾिसो ॻाल्हि ॿुधो अहिड़ो केस हिकु चकर मूं वटि पहिरियां बची चुको आहे उते जेको मुर्दो हुयो हीअं हिकिड़ी आङुर खयो बीठो हो पोइ मूं हुनजे माइटनि खे सलाह ॾिनी बाबा हिकिड़ी सुई ईंदी आहे ₹1,00,000 जी जेका मुर्दे खे लॻाइण सां मुर्दो 5 मिंट लाइ ज़िंदा थी वेंदो पोइ उहा सुई मूं मुर्दे खे लॻाई मुर्दो 5 मिंटनि लाइ जहिड़ो थियो वारसनि खे चई बाबा ₹3,00,000 फलाणे वणे ठहिया पिया त उहे कढी छॾिजो पोइ डॉक्टर साहब मुंहिंजे पीउ त ॿ आङुरियूं खयूं हुन 6 लख त पक सां हूंदा थी सघे पोइ थो ठोकीस डॉक्टर साहब सुई हणूं हा हणीसे बाबा हिकिड़ो सिगरेट जो कश त हणाए